टंडो मोहम्मद ख़ान भरिसां फाल मोरी जी सरसब्ज़ धरती ते सिंध जी सदियूं पुराणी तहज़ीब ऐं सक़ाफ़ती सुञाणप मच कचहरी जो शानदार ॾेख ॾिसण में आयो, जिते सठिया बिरादर्स जे मोज़िज़ शख़्सियत बाबू अलार रखियो सठियो ऐं सिंध जे नाले वारे आबादगार अॻुवाण नबी बख़्श सठियो जी मेज़बानी हेठि सिंध जी क़दीम रवायत मच कचहरी जो यादगार इतमाम कयो वियो। मच कचहरी दौरान नामवर इनक़लाबी शाइर हाफ़िज़ नज़ामाणी ऐं खलील खोसो पंहिंजे शऊर भरे ऐं दिलि खे छुईंदड़ शाइरी सां महफ़िल खे गरमाए छॾियो, जॾहिं त सुगड़ इस्माइल सठियो, सिक्की लदो लिगारी ऐं अली अकबर अज़ीम सूफ़ी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे पारखुन तौरु बेतन ऐं रवायती कचहरियुनि सां महफ़िल खे रूहानी रंग ॾेई छॾियो। मच कचहरी दौरान आयल महिमाननि मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा के अघ में घुरिया बि न आहियूं। कॾहिं न विकिजण वॾी आहे क़ीमत, इन खां मुल ॿियो मथे ई कोन्हे। घणा विया विकिजी, घणा विया लिखिजी, असीं अञा ताईं तुरिया बि न आहियूं। असांजो पोरियो अव्हां तां घोरियो, अव्हां जो घूरण ई असां लाइ गंज आहे, मगर अव्हां जे हीअं ते हाफ़िज़ अलाए अञा छो हुरिया बि न आहियूं, फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं। चवण जो मक़सदु इहो त हिते मोहबतूं असां वटि ख़ालिस हुजनि, मिलावट वारियूं न हुजनि। हीउ जेको मच कचहरी जो कल्चर आहे, हज़ार दफ़ा वधीक आहे, ॾाढो सुठो आहे। अहिड़ा कल्चर हुजनि जंहिंमें असीं कुझु सिखूं। पर मूंखे शाह अब्दुल लतीफ़ जेका यूनिवर्सिटी आहे सूफ़ी, उनमें मूंखे लेक्चर लाइ सॼो ऐं वियो हुउसि। पोइ उस्ताद बि हुआ, शागिर्द बि हुआ। मूं लतीफ़ जो बैत पढ़ियो त जिन खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि, फ़िकुर फरही हथ में माठ मुताले कनि, पन्नू सो पढ़नि। मुंहिंजो लफ़्ज़ आहे पहिरियों दौर, मूंखे दौर लफ़्ज़ जी माना ॿुधायो, कंहिं कान ॿुधाई। भिनी थियूं भड़कनि बाहियूं बेरागिन जूं, हलो त सेकियूं हथड़ा मथे तिन मचनि, सेकियूं उझा मन जिन जा सोरहीं दड़ी सिपरी। उन सिपरी ताईं पहुचण जे लाइ, उन सोरहीं दड़ जेको ॿारण काठियूं ॿारीनि पिया, उन्हनि ताईं पहुचण जे लाइ असांखे थोरो दिमाग़ खां कमु वठिणो पवंदो। भिनी थियूं भड़कनि, ॾिसो न भिटाई केॾो सुहिणो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। राति हिकिड़ी मींहं में भिॼे थी, माक में भिॼे थी, पर राति कॾहिं पंहिंजो पाण भिॼे थी। पोइ इन लफ़्ज़ ते अचूं, हीअ जेके मच कचहरियूं आहिनि, जेके मुजाहिद के अहिड़ा ॿारियो वेठा आहिनि, जेके वेठा आहिनि, ज़रूरु उहे इनक़लाबी माण्हू आहिनि। असीं उन जे लाइ बि ॾिसूं, उन खे बि सोचूं। असुल में मच कचहरी जेका असांजे सक़ाफ़त जो हिसो आहे। हाणे असांजो ताकूं वीरान थी वियूं आहिनि ऐं जदीदियत जे करे शायदि हाणे टाइम कंजस्ट थी वियो आहे, पर जिते कुझु दोस्त जेकॾहिं उहा मच कचहरी जो कनि था, प्रोग्राम रखनि था, त इहो ॾाढो सुठो आहे। पंहिंजे सक़ाफ़त खे ज़िंदह रखण जे लाइ, पंहिंजे रिवायतनि खे ज़िंदह रखण लाइ, ओताकनि खे आबाद करण लाइ, जंहिंमें सुगुड़ अचनि था, जंहिंमें अदीब अचनि था, शाइर अचनि था, ऐं हिक ॿिए सां मेल मुलाक़ात थिए थो। ऐं इन बहाने सां मच कचहरी में जेको आहे सो अचूं था त हीउ सक़ाफ़ती जेको हिकिड़ो वरिसो आहे उहो ज़िंदह रहे। असीं हिन खे बहितर सम्झूं था, असीं जस था ॾियूं। असांजो दोस्त आहे नबी बख़्श, वॾेरो नबी बख़्श सठियो साहिबु, उनखे जस आहे जंहिं इहो इतमाम कयो। सिंध जी मच कचहरी जेका आहे सा असांजो हिकिड़ो मेलाप आहे, ऐं शुरू खां वठी असांजे वॾनि खां वठी इहो चऊं त हिकिड़ो असांजे सक़ाफ़त जो हिसो आहे ऐं शानदार हिकिड़ी रिवायत आहे, जंहिंमें ओड़ो पाड़ो राज नंढा वॾा सभु गॾिजूं था, जंहिंमें पंहिंजो दुख सूर हाल ख़ुशि सभु वंडियूं था ऐं मेल मिलाप थियनि था। ऐं सिंध जो हिकिड़ो वॾो जेको आहे इहो मच कचहरी सिंध जो वॾो ओञाण, वॾी सुञाणप आहे ऐं हीअ रवाजी हिकिड़ी ॻाल्हि कान्हे। ऐं जेके बि दोस्त कनि था, ख़ासि करे हिन वक़्त में, उन्हनि खे सलाम आहे। ऐं जेका अॼु नबी बख़्श बाबू सठियो साहिबु आहिनि, कचहरी कोठाई आहे, ऐं जंहिंमें हैदराबाद खां असांजा आज निसार मेमन साहिबु, ॿिया बि काफ़ी दोस्त कई आया आहिनि। ऐं सभिनी जेको आहे शानदार मेड़ाको थियो, कई आहिनि, कई नामवर शख़्सियूं, केतिरा दोस्त बि आया, पर तमामु हिकिड़ी शानदार गॾिजाणी थी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हीअ जेका अॼु जी जेका कचहरी मच कचहरी आहे, हिते टने मोहम्मद ख़ान जे सिराउंड जी हिकिड़ी शानदार कचहरी आहे। सही मच कचहरी असांजे सक़ाफ़त जो हिसो आहे। असांजी बदकिस्मती आहे जेको असांजो नओं नस्ल इन तवजो त इन जो को बि नालो कोन्हे को। हा साईं, अॼु नबी बख़्श जवान असांजो आहे, उनखे सघ ॾे। अहिड़ा असां वटि बुज़ुर्ग आया, अदीब आया, शाइर आया। इन मच कचहरीअ खे माण्हू एतिरो थो ॾिसे जेतिरो माण्हू जे लाइ वॾो को ख़ुशीअ जो काज हुजे। ऐं इनशाला इहो रहंदो। इहा जेसीं सिंध रहंदी तेसीं मच कचहरियूं रहंदियूं, इहे अदीब रहंदा, इहे शाइर रहंदा। कैमरामैन बाबू कुंभार सां गॾु नियाज़ कासकेली, मेहरान टीवी, टंडो मोहम्मद ख़ान।